चए तो फिक्र दुनिया करके देखा, फिक्र आखिरत करके देख। चो सुभान अल्लाह। फिक्र दुनिया करके देखा, फिक्र उक़बा करके देख। छोड़ कर अब जिक्र सबका, जिक्र मौला करके दे। कौन किसके काम आया, कौन किसका है बना, उस सब को अपना करके देखा, रब को अपना करके दे। करके तुझे मैं याद अली, दिल करता हूँ मैं शाद अली। खुल्द से जो तकदीर बनी, तेरे ये औलाद अली। चो सुभान अल्लाह। नंढा भी सुभान अल्लाह चो, जवान भी चो, पोड़ा भी चो, सब गर्जी करे वडे आवाज सां चो सुभान अल्लाह। हक तेरा किरदार अमल, सच तेरा इरशाद अली। ओ दुश्मन तेरा मुर्दाबाद, तू है जिंदाबाद अली। तो असां आले बैत जा भी गुलाम आहियूं। अल्हम्दुलिल्लाह 15हों सीपारो सूरतुल कहफ पूरे जो पूरो रुकू कुरान जो पढ़ंदा से। इन पूरे रुकू में अल्लाह रब्बुल इज़्ज़त बिन भाइरन जे किस्से के बयान फरमायो आहे। बिन भाइरन जे वाक़े के अल्लाह बयान फरमायो आहे। छो त दुनिया जे अंदर हिकड़ा अमीर आहिनि, ॿिया ग़रीब आहिनि, हिकड़ा ज़ालिम आहिनि, ॿिया मज़लूम आहिनि, हिकड़ा रहम दिल त ॿिया संग दिल। छो न अबे जा ई पुट हुजनि। हीअ जेको मां मौज़ू खणां थो, हीअ क़ुरान मुंहिंजे साम्हूं खुलियल आहे। मुआशिरे जे मुताबिक़, मुआशिरे जे मुक़्तज़ाए हाल जे मुताबिक़ ॾिसी करे मां काथे काथे इहा शइ बयानु कंदो आहियां। छो त अॼुकल्ह घर घर में झेड़ो आहे। परावनि खे त छॾो, परायो ॾुखाईंदो ॾुख न थींदो, जेको पंहिंजो ॾुखाईंदो आहे उनजो ॾुख थींदो आहे। अॼुकल्ह घर घर में झेड़ो आहे। भाउ भाउ जो दुश्मन आहे, पीउ पुट जो दुश्मन आहे, भाइटियो चाचे जो दुश्मन आहे, सौट सौट जो दुश्मन आहे, माज़ात माज़ात जो दुश्मन आहे। काथे मोहब्बतूं कोन हिन के। तंहिंजे करे असां अवामी माण्हू आहियूं, हर जाइ सिंध बलोचिस्तान जे चपे चपे ते बयानु कंदा आहियूं। पोइ असां तव्हांजा ख़ैर ख़्वाह आहियूं। हिकिड़े जाइ ते मां वाइज़ कयुमि, हिकिड़े मौलवी घुरायो, मूंखां पोइ मौलवीअ खे लठियूं खणी कुटणु लॻा। चई तूं मुला खे पर्ची ॾेई पढ़ाए करे इहो मौज़ू खणायो आहे। छो त घर में काथे सुलह आहे ई न, हर जाइ ते ॿाहिरि वेड़ियल आहिनि। पोइ तव्हां मज़ा बि को मथां सम्झे त मुंहुं ख़राबु करे मुफ़्ती जमील अहमद साहब मौज़ू ॾिनो ई असांजे करे आहे। छो त बलोचन खे ठाहे बि त अलाह ठाहे न, बाक़ी जी भेणी न कान्हे। ॿ भाइर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने खां पहिरियां बाबो जुदा थी वियो, वफ़ात करे वियो, ॿ पुट छॾे वियो। उन्हनि जे एवज़ में वरसे में 8 दीनार छॾे वियो। भाइरनि जो मिल्कियत पाण में तक़सीम कयूं त 4000 हिकिड़े भाउ जे एवज़ में, 4000 दीनार ॿिए भाउ जे एवज़ में हिसे में मिलिया। अब हाणे बि जेकॾहिं बाबो वफ़ात करे वञे, उनजे मिल्कियत में कंहिंजो हक़ आहे? पुटनि जो कंहिं चयो? नियाणियुनि जो हक़ कोन्हे छा? मुल्क खे त तव्हां खारियो आहे। मां काफ़ी करे तकीरनि जा इहो पुछंदो आहियां, सवाल पुछंदो आहियां, पुटनि जो छा नियाणी औलाद न आहे छा? औलाद जी ॻाल्हि कर त सुहिणी लॻंदी, न पुट ऐं नियाणी कंदे त इहा वधीक सुहिणी लॻंदी। अब अबे जे मिल्कियत में हक़ वरसे में पुटनि खे बि आहे त नियाणियुनि खे बि आहे। सिर्फ़ु पुटनि जो हक़ आहे छा? पुट जन्नत वठी वेंदी छा? सम्झण जी कोशिशि कयो ॻाल्हि खे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो। त औलाद जो हक़ आहे। चलो ही ॿ भाइर हुया, पाण में तक़सीम कयूं, 4000 हिकिड़े खे, 4000 ॿिए खे मिलिया।
अबू जुदा थियो, हिकिड़ो जो नालो अब्दुल्ला है, ॿियो जो नालो असवदा, अब्दुल्ला रहमदिल्ला, अब्दुल्ला सखिया, अब्दुल्ला मज़लूमा। जेको असवदा वो सख्त दिला, वो शूमा, वो विढ़ाको आ, वो तमाम दिल जो सख्त है ऐं तंगू आहे। इन बिन भाइरनि जो किस्सो अल्लाह कुरान में बयान कयो। हिकिड़ो भाउ ॿिए ते ज़ुल्म करे तो वरी ज़ालिम जो हशर छा थो थिए। हाणे दोस्तो अज़ीज़ो ॿई भाइर अब्दुल्ला ऐं असवद 4-4 हज़ार दीनार मिलिया। हाणे असवद भाउ हिकिड़े 1000 दीनार जे एवज़ में बल्ली ख़रीद कई, प्लाट ख़रीद कई। पतो भयो भाउ अब्दुल्ला खे, छो त उहो सखी हुयो। सोचियई माल भी अब्बे जो, मिल्कियत भी बाबे जो, वरसे में मिलो त बाबे जे घरां मिलो। बाबो त जुदा थी वियो आ, हाणे ख़िदमत करे को नथा सघूं, कीअं बाबे जी ख़िदमत कजे। पोइ हिकिड़ो दीनार रब जे राह में ख़ैरात थो करे, दुआ थो करे, अल्लाह मुंहिंजे बाबे के जन्नत ॾा। हीअं थो चवे, अल्लाहुम्मा इन्नी इश्तरैतु मिनका अर्ज़न फिल जन्नह फतसद्दक़ बिहा। अल्लाह ही दीनार तुझे राह में खैरात करे छॾिया। दुनिया जे ॿनी ॿारनि जी ज़रूरत न है, छो त दुनिया फ़ानी आहे। अल्लाह मूंखे जन्नत में ज़मीन जो टुकड़ो ॾिजां, हिकिड़ो दीनार खैरात करे छॾियईं। ॾाढा त जो सुभान अल्लाह। अल्लाह वरी असवद भा 2000 दीनार जे एवज़ में बंगलो ठाराई। अब घर हुजे, ज़मीन हुजे, प्लाट हुजे त घर ठहे न। बाक़ी छा पाणीअ ते घर ठाहींदे छा, हवा ते ठाहींदे छा। हुन प्लाट ख़रीद कयो, बनी ख़रीद कई, ज़मीन ख़रीद कई त आबादी पोख बि पोखी त घर बि 1000 दीनार ख़र्च कई। अब्दुल्ला भा के पतो पियो, रहम दिल के, सखी दिल के, मेहरबान दिल के। सोचियई त असवद भा बंगलो ठारायो, घर ठाराई, मां छा कयां। रब जे साम्हूं आयो, तड़पी पियो, सर सजदे में रखी रोई करे चई, अल्लाहुम्मा इन्नी इश्तरैतु मिनका दारन फिल जन्नह फतसद्दक़ बिहा। ॾेई बि बाबो हुयो आहे, भला उन जे रूह खे कीअं राहत मिले। अल्लाह माई दीनार तुंहिंजे राह में ख़ैरात करे छॾिया। कंहिं ग़रीब, कंहिं मिस्कीन, कंहिं यतीम खे ॾेई थो छॾियां। अल्लाह दुनिया जे बंगलनि जी ज़रूरत न आहे, मां त मुसाफ़िर आहियां। मुसाफ़िर घर ठाहींदो कोन आहे, टाइम पास कंदो आहे, वक़्तु गुज़ारींदो आहे। अल्लाह जन्नत में मूंखे घर ॾिजा। ॾाढा त चओ सुभान अल्लाह। अम्मन युजीबुल मुज़्तर्रा इज़ा दआहु, केरु आहे जेको रब जे साम्हूं तड़पी पवे, उनजे सरन खे ॿुधण वारो अल्लाह। चो सुभान अल्लाह। वरी उन जो बासवद 3000 दीनार जे एवज़ में शादी कई, ज़मीन ख़रीद कई, घर ठाही। त माई फ़कीरणी बि अचे के न अचे, ॻाल्हाए छो नथा। अॼु त रवाज बि इहो थी वियो आहे, से ॾाज ॾावण हुजे, माल मिल्कियत हुजे, नौकरी हुजे छोकिरे खे, घर बि हुजे, तॾहिं माई घर अचे, न त न अचे। कंहिं तव्हांखे सम्झायो आहे भाई इहो कहिड़ो कानून पढ़ी आया हो, ॿुधायो छो नथा। अलाह जी तव्हांखे हिदायत थिए। साल साहबा कहिड़ा बंगला ठाराया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे नियाणे जो निकाह कराई त पोइ उन्हनि जे घर जे ॾाटनि जे घर में कहिड़ा बंगला हुआ। शर्त कई त घर ठारायो, बंगला ठारायो, पोइ तव्हांखे नियाणियूं परणाए ॾिया। दीन शरीयत खां निकिरी विया छो आहियो तव्हां? भला कंहिंजी पोइ लॻी कयो था, कंहिंखे राज़ी कयो था? रब के नाराज़ करे, नबी के नाराज़ करे, माण्हुनि जे मेणनि माइरनि खां बचण जे लाइ पंहिंजे घर खे तबाह थो करे, नियाणीअ जी उमिरि खे बर्बाद थो करे, पुट खे गुमराह थो करे। इन खां जेके गुनाह थियनि था पिया, पीमा जी गिछी में आहे। यादि रखो मुस्लमानो, ख़बरदार, इहो मौज़ू कोन्हे, मां लही वई आहियां। वरना तवज्जो कयो, ख़ुदा जे वास्ते अॼु वाइदो कयो, माल सां वक़्त सां पुटनि जी नियाणियुनि खे परणाईंदासीं। ग़रीबन मिस्किन का ॻाल्हि वॾी कान्हे का। दीनदार हुजे, नेक हुजे, नमाज़ी हुजे, अशराफ हुजे, ख़ानदानी हुजे, अल्लाह हुनखे गनी करे छॾींदो। पाण तूं छा ॾींदे न सुञा दांग, तूं त पाण पिनण वारो। तंहिंजे करे वाइदो कयो, असां पंहिंजे दीन शरीयत जी माता हलंदासीं, पंहिंजी मर्ज़ी सां न हलंदासीं। तवज्जो कयो मुस्लमानो, शादी कई, 3000 दीनार ख़र्च कई कि न कई? हिनखे पतो पियो, रब जे साम्हूं आयो। अब्दुल्ला रोई करे चई, अल्लाह मां छा शादी कयां दुनिया में?
अल्लाह बस तुझे राह में खैरात हो गया 2 दीनार जन्नत जे हूर सां शादी करा जा चो सुभान अल्लाह खर्च वियो के न वियो वरी उन जो बा असवद 4000 दीनार जे वज़ में हाणे वडेरो थियो न पुट मस्त थियो अगे होयो मस्त हाणे वरी मस्त थियो इरशाद सरफ में एकड़ो सीगो आ मुतलक ममनू अस्त इन चेबो आ ममनू अस्त ममनू आहे फारसी में कानून जेके आहिनि इरशाद सरफ जान उन में को लफ्ज़ ना ममनू अस्त पो असा जो को दोस्त हुंदो साथी ताले वडो शरारती हुंदो वो रिश्ता जे सामू आस्करी पढ़ंदो ममनू मस्त ममनू अस्त के चा चंदो ममनू मस्त चौदो सही मां भूली वियुसि वरी असा के चंदो मां हरूबरू तो कया तो अगे होयो ही चरियो तो वरी चरियो थियो न माल आयोस दुनिया आयोस डोकड़ आयोस पैसो बन्नी जमींदार घर शादी की वरी कुटुंब कबीलो वरी नौकर चाकर भी इन खरीद कया त हाणे इन जो होश आवाज किथे वही रहा हाणे के लिफ्ट कराइंदो बुधो जालिमो दुनिया में एकड़ा गरीब एकड़ा अमीर एकड़ा आसूदा एकड़ा फकीर है बाहरन में यो मसलो मां उन जे पैगाम खणी आयो खुदा जे वास्ते जुल्म न कयो गरीबन ते कहर न कयो मिस्किनन ते वडाई तकबर न कयो पैसा लाए नौकर ने जायदादन मिलकत मालन के दिसी करे तबाह थी विंदो जेकरे रब नाराज थियो हिन वाके किस्से के बुधी करे इबादत हासिल कर कुरान निचो कुरान मां तो को किस्सो कहानी पांजो कोन खणी आयो मां तो कुरान पढ़ंदो हलंदुस हाली तो तशरीह तफसीर समझ थोड़ो कुरान जो तो हिन वरी 4 दीनार जे एवज़ में नौकर चाकर खरीद की गरीब अब्दुल्ला के पतो पियो रब जे सामू आयो रोई पियो सर सजे में रखी अल्लाह उन बा 4 दीनार जे एवज़ में नौकर चाकर खरीद की अल्लाह मां जा गया ची अल्लाहुम्मा इल्ली इश्तरैतु मिनका खुदमा व मतान फिल जन्नह फतसद्दक बिहा अल्लाह के दुनिया जे नौकर चाकरन जी जरूरत न है अल्लाह जन्नत में नौकर जा गिलमान रे जा ओ मुझा अल्लाह 4 दीनार रब जे राह में खैरात करे छन्याई हाणे अब्दुल्ला गरीब थी वयो मिस्किन थी वयो न बनिया न बारो न बंगलो न घर न घरवारी न औलादा न नौकर न चाकर ओ बाजे को असवद है बनी खरीद कई उनमें बागात जी पोख पोखी आई औलाद थी बस खोल कुरान बुध कुरान सुभान अल्लाह तो चो हाने मां कुरान पढ़ंदो हला खोलींदो हला भई त मते करे सुभान अल्लाह तो चो मन तो के असर थे पर मैं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बुधो दुनिया जा मुसलमानो अल्लाह कुरान में ऐलान कयो पर मैं वज़रिब लहुम मसलर रजुलैन जल्ला लिहदिहिमा जन्नतैन मौजा सोहरा नबी दिलबर नबी बिन बारन जो किस्सो बयान कर एकड़े भा के माला बाग दे छरिया असवद जी गाल जे जमीन खरीद कयो है अल्लाह फरमायो मिन आनाबिन अंगूरन जो बाग वहफफनाहुमा बिनखलन चौ तरफ खजन जो बाग वजअलना बैनहुमा ज़रआ विच में कणक जी पोख एडो आसूदो करे छड़ियो मांस अल्लाह हाने आसूदे भाजी गाल करे तो अमीर भाजी गाल करे तो जालिम भाजी गाल करे तो बेरहम भाजी गाल करे तो अल्लाह फरमाए तो किया मान के नवाजो हो किलतल जन्नतैन बागर नमास आतत उकुलहा वलम तज़लिम मिनहु शैआ बागर जे मेवल जे मथा मेवा खोटी कहीं शे जी न हुए बीमारी कहीं शे जी न हुए ताजे असा जे बागन में फसल में बीमारी लगी वींदी आ रेट घट थींदो आ अल्लाह फरमाए न जे बागन में सुठाई हुई अग होयो बीमारी न हुई फसल बिनो टीणो होयो वो फजरना खिलालहुमा नहरा बनी भले हो जे बाग सुठो हो जे पानी न हो जे
बनी बेकार है। अल्लाह फरमायो यो भी एहसान कयो मास मिठो पानी जो वाटर वहाए दिनो मास जिया बनी आबाद थेस। बुध कुरान छातो चवे कुरान ओ दुनिया वारा वकान लहू समरना मेवा ही मेवा होया ओ दुनिया वारा। हाने इन भा जो जिक्र खत्म थियो अल्लाह उन जे आसूदात के बयान कयो। दुनिया में भी एड़ा भा रहन था बनन वारा मिलकतन वारा नौकरन वारा दुकानन वारा कारोबारी एकड़ा गरीब मिस्किन अपी बाबा वेचारण जो गुजरान रुपए दे ढजे मथा है। एड़ा भार दुनिया में रहन था के न था रहन चो रहन था तवा में असा में आहन के नाहन चो आहन। हाने बुध कुरान छातो चवे कुरान वो गरीब भा की जरूरत पया परेशान मोहताज थी वयो खाण पीण जे ला हैरान कंहिंखां घुरा कंहिंखां वठा ओ दुनिया वारा। उन जे दिल में ख्याल आयो बेखां छो घुरा पंहिंजे भाउ खां घुरा सको भावा जिगरी भावा अबे जो पुटरा दुनिया वारो हथ फैलाइण खां अल्लाह बचाए मोहताजी खां अल्लाह बचाए। ॾियण वारा बणजो घुरण वारा न बणजो। तॾहिं त मुंहिंजे सोने नबी फरमायो यदुल उलिया खैरुम मिन यदि सुफला मथियूं हथ भलो आ हेठि हथ खां चोना सुभान अल्लाह। अल्लाहु अकबर कबीरा। असांजा बुजुर्ग असांजा मुर्शिद मुवाहिदीन अल्हम्दुलिल्लाह साईं जन भी पहुंची चुका है। हज़रत मौलाना अब्दुल्ला अब्बासी साहब भी पहुंची चुका है। उलमा इकराम तमाम घणा स्टेज जे मथा बस मुख्तसर अंदाज सां मां पंहिंजे मौज़ूअ खे पूरे करण जी कोशिश कयां थो। सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां थो चओ। हज़रत मौलाना साईं गुलामुल्लाह अली साहब भी पहुंची चुका है अल्हम्दुलिल्लाह। तवज्जो कयो मुंहिंजा दोस्तो ॿुधो कुरान छा थो चवे कुरान। हिकिड़ा अमीर भी हिकिड़ा ग़रीब भी दुनिया में आहिनि के न आहिनि चओ आहिनि बेशक ॻाल्हायो। हाँ साईं अल्लाहु अकबर कबीरा। अल्लाह सी फरमायो तू गरीब भा के जरूरत पई घुरण जी चई बेखां जो घुरा पंहिंजे खां घुरा भाउ खां घुरा पुछंदो आयो बाणन ॿुधायो उन जो ही घर आ ही बंगलो आ अची करे उन जे घर जे पोयां वेही रहियो। माण्हुनि ॿुधायो तुंहिंजो भाउ वॾो मस्त माण्हू आ आसूदो आ पैसे वारो आ मिलण न ॾींदो टेम न ॾींदो। हाँ हिकिड़ो शर्त आ मिलण जो जेकॾहिं मिलण थो चाहे बास वद सां सुबह जो उथंदो आ मुंहुं बि न धोईंदो आ नमाज़ न पढ़ंदो आ पंहिंजे बाग जे घुमण वेंदो आ हिन रस्ते मां गुज़र कंदो आ हिते तूं न जो इंतज़ार कर हिते तुंहिंजी मुलाक़ात थींदी। जीअं दुनिया में पैसनि वारनि जे ओता गदे वेंदा हो वॾेरा कोन मिलंदा। साईं जन आराम में आ भोतार आराम में आ 12 बजे उथंदो वेही वेही करे ग़रीब जे अखियुनि मां लुणक वहंदो रहंदो आ। केरा न जा सरड़ा ॿुधे अम हुजे बल मुज़तरा इज़ा दआहो तंहिंजे करे मां चवंदो आहियां रब जे साम्हूं रहो रब खां घुर दुनिया वारनि जे साम्हूं लाइ न कर पाण खे ज़लील न कर न तड़प। दुनिया वारो हाणे ही भारत से दे वेठो आ भाउ जे इंतज़ार में आ राति गुज़री वई आ दुखनि में गुज़री आ इन हाल में गुज़री आ ख़ुशी भी थिएसि पियो सुभाणे अधे सां मुलाक़ात आ मुंहिंजो भाउ आसूदो थियो आ पैसे वारो थियो आ बचपन में गॾु रहियासीं अधो ॾिसंदो त ॾाढो ख़ुशि थींदो बचपन में ॻाल्हियूं कंदासीं हिक ॿिए खे भाकुर पाईंदासीं चुमियूं ॾींदासीं इन सोच में आ राति गुज़री वई आ सुबह जो टाइम थियो हिन जो भाउ असवद निकितो घोड़े जे मथां सवार आ नौकर चाकर हिन जे पोयां जीअं जो परे खां आयो ही वेचारो थी बीठो अब्दुल्ला ग़रीब खे अदा केरु सुञाणींदो आ मिटी वारे खे केरु सुञाणींदो आ फ़कीर जे मथां
कंहिंजी नज़र वेंदी आहे चो कंहिंजी वेना हिन त तकियो बि न इन दबदबे मां हलाया मिटी उथारिया हलाया अॻे वेचारो मिटीअ में हुयो कपिड़ा मेरा हुया वेचारे जा वरी मिटी पइजी वई आहे गांव कंदो रहियो यास वधो अन अब्दुल्ला खीका तुंहिंजो भाउ अब्दुल्ला आहियां अदा बि त सही पर ॿुधाई न नौकरनि चयो छा करें पोयां आवाज़ अची रहियो आहे कोई तोखे सॾे रहियो आहे ची भिकारी फ़र्क़ी रहंदो पिनण वारा पिनण जे लाइ बीठो हूंदो ची न तुंहिंजो भाउ आहे तोखे चए पियो त तूं मुंहिंजो भाउ आहे बीह रहियो पोइ ते मुंहिंजो नज़र करे त कहिड़ा ची अदा सुहिणे थो न छा कहिड़ा ची अब्दुल्ला आहियां तुंहिंजो भाउ आहियां घोड़े ते वेठो आहियां अदा न त सही भाकुर दबा दिल के ठारियां त सही खोड़ वक्त गुज़री वियो आहे गुरबत में ज़िंदगी गुज़रे आहे अल्लाह तोखे अमीर बनायो आहे मुंहिंजी दुआ आहे अल्लाह तोखे इहा वधाईंदो ॿुधो दुनिया जा मुसलमानो भाउ अहिड़ियूं ॻाल्हियूं करे पियो पर न ज़ालिम खे राम न आयो घोड़े मां न लथो आकड़ में आ फ़ख्र में आ तकबर में आ उतां थो ॻाल्हाए जी अच्छा तू अब्दुल्ला जी हाँ भावा जी हाँ तोखे जेके पैसा मिलिया बाबे जेके तक़सीम कया 4000 दीनार उन्हनि जो छा थियो चई मां रब जे राह में ख़ैरात करे छॾियमि हुन जी टाक निकिरी वई खिली करे जी अच्छा पोइ मां वटि छो आयो आहियां वही पंहिंजे रब वटि उनखां घुर सुया दांग थी वियो आहियां हाणे मुंहिंजे दर ते आयो आहियां परे थी मूंखां एॾो त हिनखे ॾुख थो चई पंहिंजो थी करे ईअं थो ॻाल्हाए तोमें इहा उमेद न हुई अदा परायो तलवार तीरो हणे उन जा ज़ख़्म छुटी वेंदा आहिनि पंहिंजनि जूं ॻाल्हियूं कोन छुटबियूं आहिनि तॾहिं त चवण वारे चयो आहे जरा तुसिनाने लाल तयामू वला यल्ताम मा जरहल निशान तलवार तीरूं लॻनि उन जा धक ज़ख़्म छुटी वेंदा आहिनि ज़ुबान जा मेणा मयारूं तंज़ उहे कोन छुटबा आहिनि तूं भाउ थी करे चवें थो न ॾियां त न ॾियां अदा दुखाए त न अॼु बि अहिड़ा ज़ालिम रहनि था अहिड़ा कातिल रहनि था अहिड़ा रज़न रहनि था भाउ बुख ते आहे हिनखे परवाह न आहे भाउ जा बचा बुख ते सुम्ही रहिया हिन जो तवजो न आहे भाउ बीमार आहे मौत जे कश्मकश में आहे हिनखे परवाह न आहे मां हैरान आहियां मां पंहिंजे मुआशिरे खे कीअं सम्झायो भाउ जो भाउ सां एॾो नफ़रत थी वियो आहे पूरी ज़िंदगी त मोह न ॾिठाई अदा मौत जे वक़्त में बि मोह न ॾिठी मौत जे वक़्त में बि मोह न ॾिठी चई मां हिन सां ॻाल्हाईंदो कोन आहियां न इन खां कावड़ियल आहे न तंहिंजे करे मां पंहिंजे ज़िद ऐं इनाद हसद खे पूरो कीअं कयां पूरी ज़िंदगी त भाउ सां ॻाल्हाई बि न हुनखे ॾिठई बि न मरी वेण खां बाद में अमड़ियूं भेनरियूं मथां रोंदियूं पियूं वेठियूं हुजनि हीउ ॾिसण जे लाइ तयार कोन धारिया आया दोस्त आया पराया आया पंहिंजो न आयो दुनिया वारो ख़बरदार पंहिंजनि खे न ॾुखायो हो अल्लाह तोखे ॾिनो आहे ॿिनि खां ॾिण खां भलो आहे पंहिंजे खे ॾे भाउ खे ॾे बाबे खे ॾे मिटल माइटल खे ॾे मुसलमानो ही घोड़े ते वेठो आहे तकबुर में आकड़ में भाउ सां ॻाल्हाई कोन थो न पुछाई तूं बुख में आहे न पुछाई तूं सां पूरी राति तुंहिंजी कीअं गुज़री वई आहे पैसे वारी मस्ती हुई मगी हुई दुनिया दौलत जी ख़बरदारी आहे दुनिया दौलत हलन वारी न आहे मुसलमानो या शे एतरे जी वेंदी फिक्र दुनिया करके देखा फिक्र कुबा करके देख छोड़ कर अब जिक्र सबका जिक्र मौला करके देख कौन किसी के काम आया कौन किसका है बना सबको अपना करके देखा रब को अपना करके दे
हाणे ग़रीब भाउ खे ॾुखायई ॾिनई बिना उनजे हथ खे पकड़े गिरींदो छिकंदो पंहिंजे बाग़ात में वञे थो। हल तोखे मां बाग़ पंहिंजो घुमायां, मिल्कत ॾेखारियां, मां केॾो वॾो मोतबर आहियां, मोहांडो आहियां, वॾेरो आहियां, आसू शर्म ऐं हया बि न आहे जो भाउ सां पियो ईअं रवैयो इख्तियार करे। ॿिए खे चवण जी बि शर्म इजाज़त न आहे जो तकबुर ऐं आकड़ सां इंसान रही कंहिंजे दिलि खे ॾुखाए, हीउ त पंहिंजो आहे। तंहिंजे करे मौज़ू मुंहिंजो तमामु लंबो चौड़ो आहे, पूरे थियण में कुझु वक़्तु लॻंदा। मुंहिंजा अकाबिरीन, मुंहिंजा बुज़ुर्ग, मुंहिंजा मुर्शिद, मुंहिंजा साईं जन सभु पहुतल आहिनि। ज़िंदगी रही वरी इंशाअल्लाह इतां शुरूआत करे तव्हांखे क़ुर ॿुधाइबो। अल्लाह साईं खां दुआ आहे रब साईं मुंहिंजा टूटा फूटा अल्फाज़ क़बूल फरमाए। व मा अलैना इल्ला